बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइंस। जैकबाबाद में PS1 जी सियासत में तेजी, अहम सियासी अगवाननि जूं मीर एजाज हुसैन जखरानी सां मुलाकातूं। जैकबाबाद में सियासी वायुमंडल तब्दील थियण लॻो। सेनेट चूंडनि में पाकिस्तान तहरीक इंसाफ खां बग़ावत कंदड़ MPA मोहम्मद असलम अबलो पारां जैकबाबाद जे सियासी कारीगर सूबाई सलाहकार मीर एजाज हुसैन जखरानी सां कराची में संदसि रिहाइशगाह ते मुलाकात कई। जॾहिं त साॻे ई ॾींहुं जैकबाबाद जी सियासत में नई उभरंदड़ शख़्सियत हाजी शेर मोहम्मद मुग़ैरी भी हिकु ख़ुशगवार मुलाकात कई। होॾां PS1 जे अॻूणे MPA मीर औरंगज़ेब पहवर पारां बि धार सां मुलाकात कई वई। जॾहिं त इन दौरान ठुल वारी सीट ते MPA जे उम्मीदवार मीर ताहिर खान खोसो ऐं MPA डॉक्टर सोहराब सरकी पिण नज़र आया। ज़रियनि मूजिब पीपल्स पार्टी क़यादत पारां फ़ैसिलो कयो वियो आहे त ज़िले जैकबाबाद बाबति समूरा फ़ैसिला मीर एजाज हुसैन जखरानी पारां वरिता वेंदा। हिकु ई ॾींहुं अहम शख़्सियतनि जी मुलाक़ातुनि बाद जैकबाबाद जो सियासी वायुमंडल तब्दील थींदे नज़र पियो हुजे। जैकबाबाद पुलिस हिंदू वापारी जे घरां चोरी कंदड़ जवाबदार गिरफ़्तार करे वरिता। 100 तोला सोन हथ। सिटी थाणे जी हद तारिक रोड ते 3 ॾींहं अॻु चोर हिंदू वापारी जयचंद जे घर जी छित खे खाच हणी 200 तोला सोन ऐं 15 लाख रुपया चोरी करे फरार थी विया हुआ। CIA पुलिस बिस्मिल्लाबाद जे इलाइक़े में छापो हणी ॿिनि जवाबदारनि मानू उमरानी ऐं मोहम्मद अली उमरानी खे गिरफ़्तार करे 100 तोला सोन ऐं रोक रक़म हथ करे वरिती आहे। जॾहिं त पुलिस चोर बाबति जांच करे रही आहे, जिन खे जल्द मीडिया आरोप पेश कयो वेंदो। जैकबाबाद पुलिस हिंदू नौजवान जे कातिल विनैब खे अदालत पेश करे छॾियो। 3 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले। 15 ॾींहं अॻु पंहिंजे दोस्त खे गोली हणी मारण बाद लाश खे बाह ॾींदड़ जवाबदार विनैब कुमार खे सिटी पुलिस फर्स्ट सिविल जज जुडिशियल मैजिस्ट्रेट जी अदालत में पेश करे 14 ॾींहनि जे रिमांड जी दरख़्वास्त कई। अदालत जवाबदार खे 3 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले कंदे सूमर ते पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। ज़रियनि मूजिब जवाबदार अदालत में ॾोह जो एतराफ़ पिणु कयो, जंहिं अदालत खे ॿुधायो त महेश खे इतफ़ाक़ी गोली लॻी, जंहिं बाद वारदात मिटाइण लाइ मथत ब्रेक ऑयल हारे बाह ॾिनी। जैकबाबाद में एक्साइज पुलिस की कार्रवाई। 150 किलो चर्स हथ, 2 जवाबदार गिरफ्तार। बहरशाला की एक्साइज पुलिस तलाशी दौरान ट्रक की तेल वाली टांकी में 150 किलो चर्स हथ करे जामशोरो वासी ट्रक ड्राइवर मोहम्मद ताहिर समेत 2 ॼणनि खे गिरफ्तार करे वरितो। इन सिलसिले में ETO ज़ुल्फ़िकार अली समेत जो प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त चर्स कोयटा खां सिंध मुंतकिल थी रही हुई त कार्रवाई कई सी। जैकबाबाद में नीगरी सां ॾाढाई कंदड़ जवाबदार पारां धमकाइण ख़िलाफ़ मुतासिरनि जो एहतजाज। हफ़्तो अॻु जवाबदार अब्बास अली शाह पारां ज़्यादती जो निशानो बणियल 8 वरनि जी नीगरी आसफ़ा खिलजी जे पीउ जो ॿारड़ी समेत एहतजाज। संदसि चवणु हो त सिविल अस्पताल जे डॉक्टर 8 ॾींहं गुज़रण बावजूद जुज़ा टेस्ट लाइ नाहिनि उमाणिया। पुलिस ऐं डॉक्टर गॾिजी असांजो केस ख़राब कनि था। जवाबदार अब्बास जा वारिस चुप रहण लाइ धमकियूं ॾेई रहिया आहिनि। बख्शापुर में पीरसन पान खे गोली हणी आपघात करे छॾियो। ॻोठ एलसी गोलो में 60 वरनि जे पीरसन गुलाम मुस्तफ़ा उर्फ ड्राइवर गोलो पाण मथां फायर करे ज़िंदगी जो अंत आणे छॾियो। इत्तला ते पुलिस पहुची लाश सरकारी तहवील में वरितो ऐं पोस्टमार्टम बाद वारिसनि हवाले कयो, जॾहिं त वाक़े जो कारण मालूम न थी सघियो आहे। दरिया खान बरी जो ॻोठाणो गुज़िरियल 3 सालनि खां कैंसर मर्ज़ में मुब्तला। पैसा न हुअण सबबि इलाज कराइण खां लाचार। ॻोठ मीरापुर वासी पोरियत गुलाम मुस्तफ़ा पल कैंसर जी बीमारी सबबि गुज़िरियल 3 सालनि खां बिस्तरे ते पयल। पोरियत जो चवणु आहे त गुज़िरियल 3 सालनि खां कैंसर जी बीमारी सबबि बिस्तरे ते पयल आहियां। घर जो मां अकेलो कमाइण वारो फर्द आहियां। घर नथो हलाए सघां त इलाज किथां कराईंदुसि। हुन सरकार ऐं सरहंदी वारनि खे अपील कई त इलाज लाइ माली सहायता कई वञे। बाहुकोसो में कुतनि जो आज़ाद। रोलू कुतनि 2 ॼणनि खे ॾाढे ज़ख़्मी करे छॾियो। शहर में कुतनि 2 ॼणनि निहाल खान ऐं अला बख्श जमाली खे चके विधो, जॾहिं त हिन महिल ताईं छिते कुतनि 8 ॼणनि खे ज़ख़्मी कयो आहे। कंदकोट प्रेस क्लब में समाजी अगवान शब्बीर अहमद खोसो प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त मच्छी मार्केट गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां ज़बू हाल हुअण सबबि मच्छी विकिरो कंदड़ पोरियत ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि, जॾहिं त मार्केट ते कब्ज़ो करण लाइ बाअसर सरगर्म थी विया आहिनि ऐं कूड़ा खाता बि ठाहिया विया आहिनि, जंहिंजा नाला वक़्तु अचण ते ज़रूर ज़ाहिर कया वेंदा। ओके डिग्री कॉलेज में सपला जो अगवाननि जी बदलिन खिलाफ़ एहतजाज। सपला अगवान प्रोफेसर मोहम्मद सामल घोटो, प्रोफेसर अब्दुल गफ़ार मेमन, प्रोफेसर अशफाक अहमद मशहूरी ऐं ॿियनि जे इंतकामी बदलिन खिलाफ़ सक्कर रीजन जे सदर प्रोफेसर सैयद गुलाम असगर शाह जी अगवानी में एहतजाज कयो वियो। अगवाननि जो चवणु हो त डायरेक्टर जनरल कॉलेजिस ऐं डायरेक्टोरेट कॉलेजिस गहरी साज़िश तहत सपला ज़िला घोटी जे अगवाननि ने वर्कर्स खे इंतकामी तौर बदली करे निशानो बणाए पियो, जंहिंजी मज़म्मत करियूं था ऐं अहिड़ा अमल रोकण जी घुर करियूं था। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। बजानी में रोलू कुतनि 3 मासूम ॿारनि खे ज़ख़्मी करे छॾियो। ॻोठ बुलंद भुट्टो में 8 वरनि जे मेहरबान अली भुट्टो, अमीर बख्श भुट्टो ऐं 7 वरनि जे शाहिद भुट्टो खे छिते कुते ॾाढे ज़ख़्मी करे छॾियो। बख्शापुर जे सरकारी अस्पतालनि में वैक्सीन न हुजण करे ज़ख़्मियुनि खे ॿाहिरि अस्पताल मुंतकिल कयो वियो। सिंध यूथ एक्शन फोरम के चेयरमैन सिंधु नवाज़ घांगरो घोटी प्रेस क्लब में कॉन्फ्रेंस कंदे चयो त कंहिं बि SSP खे कोई इख्तियार न आहे जो कंहिं शहरी खे खंबे गोलियूं हणी क़तल करे छॾे। इरफान जतोई खे सरियाम सिंध यूनिवर्सिटी मां खंभियो वियो।
उन जे वारिसनि अदालत में पेटिशन भी दाख़िल कराई। सिविल सोसाइटी एहतजाज भी कयो। इरफान जतोई जो क़त्ल इंसानी हक़नि जी भनकड़ी ऐं वहशाणो अमल आहे। अफ़सोस आहे जे अहिड़े अमल बाद हिन वक़्त ताईं सिंध सरकार को भी नोटिस नाहे वरितो। उन चयो त जांच कमेटी के शहीद जा वारिस रद्द करे चुका आहिनि। असीं भी रद्द कयूं था ऐं घुर कयूं था त वाक़ई जी जुडिशियल इंक्वायरी कई वञे ऐं SSP इरफान समूह खे हटाए मथस क़त्ल जो केस दाख़िल कयो वञे। पनवाकिल में माज़ूरनि जो मुतालबनि जी मञता लाइ एहतजाज। डिसेबल फ्रेंड्स एसोसिएशन पारां नेमतुल्ला मीरानी जी अॻवानी में पनवाकिल प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो वियो। माज़ूरनि जो चवणु हो त माज़ूर कोटा नथी ॾिनी वञे। जंहिं बि इदारे में वञो रुगो इंटरव्यू वरिता वञनि था। बैतुल माल एहसास प्रोग्राम बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में नाला शामिल कया वञनि। मुतालबनि जी मञता लाइ 22 मार्च ते CM हाउस आॾो धरणो हणंदासीं। मटियारी जे अॻूणे बर्क़ सियासतदान सेनेटर सैयद सरदार ज़ुल्फ़िकार अली शाह जामोद जी 10वीं वरसी मल्हाई वई। वरसी जो आगाज़ संदसि आख़िरी आरामगाह ते गुलनि जी चादर चाढ़े क़ुरान ख़्वानी करण बाद कयो वियो। इन मौक़े ते मटियारी ज़िले जी समाजी शख़्सियत हाजी कमर मेमण, हाजी परवेज़ मेमण, हाजी अरबाब हाजाणो, हाजी जुमन समूह ॿिया मौजूद हुआ, जिन मरहूम जी ख़िदमतनि खे साराहियो। PTMNA चीफ सरदार मोहम्मद बख्श खान महर चयो आहे त वफ़ाक़ी सरकार हज़ारें अटकलूं करे पर सेनेट चेयरमैन तौर फतह PDM उम्मीदवार जी थींदी। अहिड़े ख़्यालनि जो इज़हार हुन घोटकी सिविल अस्पताल में कोविड-19 वैक्सीन सेंटर जे इफ़्तिताह दौरान मीडिया सां ॻाल्हाईंदे कयो। उन चयो त वज़ीर आज़म जो को बि बुखियो न सुम्हे प्रोग्राम असल में को बि सुखियो न सुम्हे प्रोग्राम आहे। इन खां पोइ हिन घोटकी सिविल अस्पताल में कंप्यूटराइज़ अल्ट्रासाउंड ऐं कंप्यूटराइज़ डेंटल मशीन जो पिणु इफ़्तिताह कयो। ही हुयूं हिन वक्त जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त तक।